पीपल्स पार्टी हींअर माना ग़रीबनि खे तबाह करण वारी पार्टी। असां हींअर 15 साल रोडनि ते जेल जे अॻियां धरणा आया, हैदराबाद में धरणा आया, इस्लामाबाद में धरणा आया, पर कंहिं कान ॿुधी। जे हींअर असांखे कोर्ट सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते बि हींअर माना को हलण वारो तयारु कोन्हे। हाणे हींअर पार्टी आई आहे हिनजी छा था चवनि हिनजी इमरान जी पार्टी आहे, तंहिंखां पोइ कुझु न कुझु नोटिस वरितो अथनि। असां आसरो कयो आहे। हींअर ग़रीबनि कणिक पोखी आहे बि सुठी बीठी आहे। अॻे पर्सल बोझ जेको असांजो पंजाब में पवंदो हो, माल असांजा तबाह थी विया। किथे माल खे पाणी पियारियूं, कीअं किथां गाह आणियूं। एॾी त माना असांखे हिननि तकलीफ़ ॾिनी, ॾुख ॾिना जो ऐं चवंदो जेल वारा कैदी ख़ुशि हुआ, पर असां जेके ग़रीब तबाह हुआसीं, माना ज़लील पिया थियासीं। महंगाई आहे सस्ताई महंगाई पाणी हुजे त मज़दूरी आहे न, पोइ महंगाई जो असर ई कोन्हे। पर पाणी कोन हुजे त मज़दूरी कान हुई त पोइ ग़रीब महंगाई में छा कंदा। पोइ केतिरनि माना घर जा थां ठिकर बि विकिणी छॾिया, किन पेतूं विकिणी छॾियूं, कुतरनि वारी मिश्रियूं विकिणी छॾियूं, माल ख़तमु थी विया। हाणे ख़ुदा कंदो त हाणे मां सभु शइ थींदी बि सही आहे। असांखे उमेदु आहे हिन हुकूमत में पाणी बि मिलंदो आहे। इमरान खान महंगाई कई, इमरान महंगाई कई त वरी हुन फसलनि जा अघु पिया आहिनि, पाणी बि ॾिना आहिनि। कुझु न कुझु माण्हू साह पटे विया आहिनि। हींअर हर माण्हू जेको कपिड़ा नवां वठे पियो। अॻे माना 11 साल में कपिड़ा लीलामी कोन मिलंदा हुआ, गरीब वठी न सघंदा हुआ। हाणे ग़रीब जेके त कुझु ख़ुशहाल आहिनि भई, कुझु जेके आहिनि मज़दूर उहे लेट आहिनि, पर अलाह कंदो त इहो माना पीपल्स पार्टी मां जान छुटी ने ग़रीब साह पटे वेंदो। बूटे जी वर्सी ते वेंदो ऐं बूटे जी वर्सी ते असां वेंदा हुआसीं। हर वर्सी ते सीउ मरंदा हुआसीं। असांखे मानी बि कोन मिलंदी, पाणी बि कोन मिलंदो। पर असां उनजी माना को खुटको ई कोन कंदा हुआसीं त असांखे का शइ कोन मिली। ॿ ॾींहं बुखिया हूंदा हुआसीं, वर्सी तां ईंदा हुआसीं, पर माना इहा असांखे सोच ई कान हूंदी। असांखे मानी कोन मिली, असांखे पाणी कोन मिलियो। ख़ुशी हूंदी त असां बूटे जी वर्सी ते